अहमदपुर भरसां ॻोठ तेगल संदीलो जे गर्ल्स प्राइमरी स्कूल जी मास्तरियाणीअ जी गैरहाज़ुर रहण ख़िलाफ़ शागिर्दियाणियुनि पारां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते फारूक अहमद संदीलो, कबूल संदीलो, अला रखियो संदीलो, बरकत संदीलो ऐं मीडिया ॾोह दाईंदे चयो त स्कूल जी मास्तरियाणीअ जी मुसलसिल गैरहाज़ुर रहण करे शागिर्दियाणियुनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिननि चयो त शिकायतूं तालीम खाते जे आला अख़्तियारनि खे कयूं आहिनि, पर उन जे बावजूदु को बि तदारक नाहे थियो। ॻोठाणनि तालीम खाते जे आला अख़्तियारनि खे मुतालबो कयो त नोटिस वठी नाणे जी तालीम बचाई वञे। स्कूल खोलण जो ऐलान कयो। ऐलान करण खां पोइ मुसलसिल मास्तराणी जेका आहे हिते उहा नथी अचे ऐं छोकिरियूं अचनि थियूं ऐं स्कूल में मास्तराणी न हुजण जे करे छोकिरियूं वरी वापसी हलियूं थी वञनि ऐं असां अपील था कयूं त मास्तराणी ॾेई करे नियाणियुनि जी तालीम बचाई वञे। 8 ॾींहं मास्तराणी आई हुई, उन खां पोइ आई ई कान्हे का। हिन तो स्कूल बंदि आहे, जीअं खुलिया आहिनि त स्कूल अचनि कोन था। असांजो 50-60 घर आहिनि ऐं इन में ॿारड़ा बि इलाही आहिनि, 50 खां 100 ॿार आहे। उन जे बावजूदि ॿारनि सुबुह जो त अचनि था, मास्तराणी आहे कोन, वरी हलिया था वञनि। 10 सालनि खां वठी टीचर अचनि नथियूं, ख़ाली पघारियूं मथियूं हली था वञनि। पटे वारो ईंदो आहे कॾहिं कॾहिं, बसि इहो सफ़ाई कयो उहो हलियो वेंदो आहे, उहो पंहिंजो सॼो ॾींहुं वेठो हूंदो आहे। असांजे 100 खां वधीक शागिर्दियाणियूं आहिनि जेके तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। असां काॾे ॾियूं, असांजो मुतालबो इहो आहे जेतिरो थी सघे असांखे 2 टीचर पंहिंजे स्कूल में खपनि, जे ॿार माना हिन सोनारी मौक़े मां फ़ाइदो वठी सघनि। असां हुन में बिल्डिंग बि ॾिनी आहे, असां उन में हर शइ करण लाइ तयारु आहियूं, तावन बि हुन सां कयूं था। असांजी जेका टीचर आहे उहा आहे हिन वक़्तु जेका बि कनि था पिया, त उहा स्कूल में अचे ई कान थी पई, न पढ़ाए थी न का ॻाल्हि। 2-3 चकर असां अधी वारा जेके SDO आहे उन्हनि खे बि चयो आहे, असां वटि हिते आयूं बि आहिनि, उन जे लाइ बि असां उन्हनि खे चयो बाबा जी उहा नथी करे त तव्हांजो कमु आहे, ॿी मास्तराणी ॾियो असांखे, ॿी काई बि ओपन अचे। जीअं उन्हनि खे तकलीफ़ थिए असां उन सां ॿधल आहियूं, असां उन्हनि खे काई बि खैस हुजे एतिरे का शइ आहे शिकायत का कनि असांजी न अचनि। चओ था सुबुह ते मोटी था वञनि, मिस नथी अचे, असांखे मिस घुराई ॾियो। स्कूल जॾहिं खुलिया आहिनि असां डेली था चऊं असांजी टीचर नथी अचे ऐं असां सुबुह जो अची ऐं मोटी था वञूं, स्कूल में टीचर अचे ई नथी। असांखे टीचर ॾियो त असां तालीम हासिलु कयूं, पढ़ूं।